अच्छा, क्वेश्चन नंबर जो 6 हुयो तव्हांजी जेका पेपर में, उन काफ़ी स्टूडेंट्स खे तंग कयो आहे। हाणे अचो त तव्हांजो इहो प्रॉब्लम हल कयूं था। असल में हे क्वेश्चन हुयो, इहो जेको मां पेपर मां खयो एज़ इट इज़, चए थो ट्रैफिक लाइट 3 मुख़्तलिफ़ रोड क्रॉसिंग ते तरतीबवार तब्दील थिए थी। पहिरीं 48 सेकंडनि खां पोइ, ॿी 72 सेकंडनि खां पोइ, ऐं टी 108 सेकंडनि खां पोइ वॼे थी। पहिरियों सुबुह जो 7 वॻे गॾु थियूं हुयूं, वरी ॿीहर कॾहिं गॾु थींदियूं। ठीकु आहे। हाणे इन ई टाइप जो क्वेश्चन उहो हे बि आहे, 3 घंटे तरतीबवार। हाणे हिन ते त मां प्रॉपर वीडियो ठाहियो आहे, तव्हांखे मां सम्झायो आहे त डिस्क्रिप्टिव टाइप जेके LCM HCF वारा हूंदा आहिनि उहे कीअं सॉल्व कबा आहिनि। अचो त हिकु दफ़ो ॿीहर इन्हनि खे ॾिसूं था। जेकॾहिं तव्हांजी जेका स्टेटमेंट ॾिनल हूंदी उन में जेकॾहिं लफ़्ज़ यूज़ थियल हुजे, वॾे में वॾो, ठीकु आहे, ड्रिघे में ड्रिघो, ठीकु आहे, जेको आहे घणे में घणो, यानी वॾे जी ॻाल्हि यानी लार्जेस्ट, लॉन्गेस्ट, ठीकु आहे, हाईएस्ट, माना ऊचो में ऊचो, माना इन टाइप जी जेके लफ़्ज़ हुजे त उते तव्हां HCF ॻोल्हींदव। ठीकु आहे। जेकॾहिं नंढे में नंढो लफ़्ज़ इस्तेमालु थियल हुजे त नंढे में नंढो केतिरो हुजे, घटि में घटि केतिरो हुजे, ठीकु आहे। इन टाइप जा जेकॾहिं हुजनि, स्मॉलेस्ट या शॉर्टेस्ट, इंग्लिश में जेकॾहिं हूंदा त हे लफ़्ज़ यूज़ थियल हूंदा इन टाइप जा, त उते तव्हां छा ॻोल्हींदव, LCM ॻोल्हींदव। ठीकु आहे। हिकु इहो थियो, हिकु LCM किथे जॾहिं नंढे में नंढो इस्तेमालु थियल हुजे या घटि में घटि इस्तेमालु थियल हुजे, उते असां LCM। ॿियो LCM ॻोल्हिबी आहे जॾहिं 3 शयूं अलॻि अलॻि हुजनि या 4 शयूं अलॻि अलॻि हुजनि, पुछे त इहे किथे मर्ज थींदियूं। जॾहिं बि मर्ज थियनि कंहिं हिकिड़े पॉइंट ते, त उहा LCM हूंदी आहे। बसि इहा शइ ध्यान में रखी छॾियो। हाणे जीअं असां हिते स्टेटमेंट ते मोटी था अचूं, 3 घंटे तरतीबवार, इन ते मां प्रॉपर वीडियो ठाही आहे, अॻ में मुंहिंजे ख़्याल में ग्रुप में मोकिली बि आहे। जेकॾहिं न मोकिली आहे त मूंखे ॿुधाइजो, मां वरी तव्हां ॾे मोकिलींदुमि। ॾिसो, मिसाल था वठूं, इन ते मां पहिरियों बि एक्सप्लेन कयो आहे त 8 वॻे 3 स्कूल आहिनि आम्हूं साम्हूं, हूंदा आहिनि न, हिकिड़ी गली में 3 स्कूल या 4। कराची में ईअं ॾिसो, जीअं गुलशन इक़बाल में पूरी हिकिड़ी स्ट्रीट आहे जंहिंमें स्कूल्स आहिनि। हाणे 8 वॻे इहे 3 गॾु वॻा। हिकिड़ो स्कूल आहे जंहिंमें जेको आहे सो 10 मिंटनि खां पोइ घंटी वॼदी आहे। इन जो मतिलबु आहे उहा 8 लॻी 10 मिंटनि ते घंटी वॼदी। हाणे ॿी घणनि ते वॻी हुई, 15 ते, वरी ॿी घणनि ते वॼणी आहे, सॉरी हिकिड़ी 5 ते वॻी आहे। हाणे पहिरीं घंटो जेको आहे सो हिकिड़े स्कूल में वॻो 5 मिंटनि ते। हाणे उते त 10 मिंटनि वारो ऐं 45 मिंटनि वारो ख़ामोश हुयो न, यानी हे 5 मिंटनि वारो स्कूल आहे, हे 10 मिंटनि खां पोइ वॼदी आहे सपोज़, हे 15 खां पोइ। हाणे हिन जी बेल वॻी, हे ॿई त ख़ामोश हुया न। हाणे वरी जॾहिं थींदो टाइम 8 लॻी 10 मिंट, त हाणे हर हे 5 मिंटनि खां पोइ वॼे थी। इन जो मतिलबु आहे हे 8 लॻी 10 मिंटनि ते हे वरी बि वॼदी ऐं हे बि वॼदी, यानी हे ॿई वॼदा पर हे न वॼदो। ठीकु आहे। वरी अचूं था पिया 8 लॻी 15 मिंट। हाणे ॾिसो, हे छो जो करे हर 5 मिंटनि खां पोइ वॼे थो, इन करे हे घंटो वॼदो ऐं हे 8 लॻी 15 मिंटनि ते हे बि वॼदो। ठीकु आहे। छो जो 8 वॻे वॻो हुयो न, वरी 8 लॻी 15 ते, पर हे न वॼदो छो जो हे 8 10 ते वॻो आहे, वरी 8 20 ते। वरी ईंदासीं 8 20 ते। ठीकु आहे। 8 20 ते तव्हांखे सिर्फ़ु एक्सप्लेन कयां थो, करिणो ईअं न आहे, सिंपल तव्हांखे LCM ॻोल्हणी आहे, पर तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर कयां थो। त हाणे 8 लॻी 20 मिंटनि ते हे वॼदो, छो जो हे 10 मिंटनि खां पोइ वॼे थो न, 10 ते वॻो हुयो, वरी 8 लॻी 20 मिंटनि ते वॼदो, ऐं हे हर 5 मिंटनि खां वॼे थो, यानी हे लाज़मी आहे, पर वरी हे न वॼदो छो जो हे 8 सवा 8 वॻो हुयो, हाणे 8:30 वॼदो। हाणे वरी अचूं था जॾहिं टाइम थींदो 8:25, ठीकु आहे, ऐं घड़ी 5 मिंट अॻिते कंदा था वञूं, हे वॼदो छो जो हे त हर 5 मिंटनि खां पोइ वॼे थो, वरी हे न वॼदो छो जो हे 10 ते वॻो आहे, 20 ते, वरी हाणे 30 ते वॼदो, ऐं हे बि सवा 8 वॻो हुयो, हाणे 8:30 ते वॼदो। हाणे अचूं था जॾहिं टाइम थींदो 8:30, हाणे ॾिसंदा त असां हे बि वॼदो, 8 लॻी 10 मिंटनि ते 30 मिंटनि ते हे बि वॼदो, छो जो हे 10 ते, 20 ते ऐं 30 ते वॼदो, ऐं हे बि वॼदो छो जो हे सवा 8 वॻो हुयो, हाणे 8:30 बि वॼदो। सो 8 लॻी 30 मिंट अहिड़ो टाइम आहे जंहिं ते सभु गॾु थींदा। पर हाणे असां हर क्वेश्चन इन टाइप ते त नथा करे सघूं न। सो असां छा कंदा आहियूं, जिथे बि 3 या 4 शयूं मर्ज थियणु हुजनि, उते असां छा ॻोल्हींदा आहियूं, LCM। हाणे अचो त पहिरियों इन खे चेक कयूं था, 5, 10 ऐं 15 जी LCM कढी ॾिसूं था। ठीकु आहे। पहिरियों ॿधी मौजूदु आहे, 2 जो खोड़ो वेंदो, 5 ते न वेंदो, 10 ते 5 दफ़ा, ऐं हिन ते न वेंदो। वरी असां हाणे 3 जो खोड़ो पढ़ंदासीं। ठीकु आहे। 5 जो हली न आहे पढ़णो, 3 जो, हिन ते बि न वेंदो, हिन ते बि न वेंदो, हिन ते घणा दफ़ा, 5 दफ़ा। हाणे 5 जो खोड़ो 1 1 ऐं 1। हाणे ॾिसो ज़रब कंदासीं, हे जुज़ा आहिनि न, 2 दरमियां 3 दरमियां 5, 2 × 6 = 6 × 5 = 30। ॾिसो 30 अची वियो। हाणे इहे 30 छा आहिनि, इहे 30 आहिनि मिंट। असांखे कीअं ख़बर पई सेकेंड आहिनि मिंट या छा आहिनि, छो जो हिते जेको 5, 10 ऐं 15 हुयो, इहे सभु मिंट ॾिनल हुया, तव्हां ॾिसी सघो था पिया। 5 मिंटनि खां पोइ, 10 मिंटनि खां पोइ, 15 मिंटनि खां पोइ, छो जो करे जेका असांखे गिवन डेटा हुई उहा मिनट्स में हुई, इन करे असांजो जवाब बि छा ईंदो, 30 मिंटनि में। इन जो मतिलबु आहे 8 वॻे गॾु वॻा हुया न, यानी हिते ओके हुयो 3 ॼणा 3 घंटा, त हाणे हिते बि 3 गॾु वॼदा। ठीकु आहे। आई होप तव्हांखे सम्झ में अची हूंदो। हाणे हिन में बि इहो सेम केस आहे, यानी 3 सिग्नल आहिनि, 8 7 वॻे त 3 गॾु ॿरिया हुया, हाणे उन्हनि जो टाइम अलॻि अलॻि आहे। हिकिड़ो 48 सेकंडनि खां पोइ ॿरे थो, त उते हे ऐं हे न ॿरिया हूंदा।
वरी हिकिड़ो 72 खां पोइ भरे थो त उते सिर्फ़ु हे भरियो हूंदो, हे आहे हे न भरियो हूंदो। सो ईअं अॻिते पोइ अॻिते हली टई किथे गॾु थींदा जिथे इन टिनि जी LCM निकिरे। हाणे अचो त पाण हिननि जी LCM फाइंड करे ॾिसूं। अच्छा, हाणे हे मां नंबर लिखी वरिता आहिनि। हाणे अचो त हिननि जी असां LCM फाइंड कयूं था। ॿधी अंग आहे, ॿिनि जो खोड़ो चइनि ते 2 दफ़ा, 8 ते 4 दफ़ा, टोटल 24 दफ़ा। ठीकु आहे, अलॻि अलॻि आहिनि। 72 ॾिसो सॼो हिकिड़ो ई नंबर आहे। पहिरियों 7 ते हणंदा 1 2 2 4 3 2 6, 1 बची पवंदो 12, 12 ते 6 दफ़ा, 108 ते 5 दफ़ा, 10 ते यानी कि 5 दफ़ा, 8 ते 4 दफ़ा। अञा सभु ॿधी आहिनि। ॿिनि जो खोड़ो हलंदो हिन ते 12 दफ़ा, हिन ते घणा दफ़ा वेंदो 18 दफ़ा, 1 2 2 1 बची पवंदो, हेॾे ईंदो 16, 16 ते 8 दफ़ा, वरी 54 ते घणा दफ़ा वेंदो 27 दफ़ा। हाणे ॾिसो अञा ॿधी अंग मौजूदु आहिनि। ॿिनि जो खोड़ो हलाईंदा हिन ते 6 दफ़ा, हिन ते 9 दफ़ा ऐं हिन ते न वेंदो, साॻियो रखी छॾींदासीं। अञा ॿिनि जो खोड़ो हलंदो, ॿधी अंग मौजूदु आहे। हिन जो मतिलबु आहे हिन ते 3 दफ़ा, हे 9, हे 27। हाणे असां ॾिसंदासीं ॿिनि जो खोड़ो अॻिते न लॻंदो, छो सभु 21 अंग अची विया। कहिड़ो खोड़ो पढ़ंदासीं? 3 जो। हिन ते 1 दफ़ो, हिन ते 3 दफ़ा, हिन ते 9 दफ़ा। 3 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, हिन ते 1 दफ़ो, हिन ते यानी कि न वेंदो, ऐं हिन ते 3 दफ़ा, वरी 3 जो खोड़ो हे 1 1 ऐं हिन ते बि 1 दफ़ो वेंदो। हाणे हे असांजा जुज़ा निकिरी आया कहिड़ा? 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 3 ज़रबिया 3। हाणे अचो त हिन खे सॉल्व कयूं। 2 4 4 2 8 8 24, 24 ज़रबिया 3 मुंहिंजे ख़्याल में 72 थींदो। 72 ज़रबिया 3 मूंखे बि नथो अचे, हिते करे ॾिसंदासीं। 2 6 7 2 सॉरी 7 21। हाणे हे थिए थो पियो 216। किथे ग़लती कई आहे छा? सॉरी 3 जेको आहे सो 2 4 4 2 8 2 सॉरी 1 2 3 4, तॾहिं मां चवां ग़लती थी आहे। 1 2 3 2 जेको आहे सो 4 दफ़ा आहे, माई मिस्टेक। वरी लिखूं था 2 × 2 × 2 × 2 × 3 × 3 × 3। ॾिसो 2 4 4 2 8 8 2 16, 1 16 16 2 16 32 3 16 48। हाणे 48 ज़रबिया 3 कंदासीं। 48 ज़रबिया 3, 8 3 24, 2 मथे विया, 4 3 12 ऐं 2 14। इन जो मतिलबु आहे 144 थियो। वरी 144 खे हिते 144 थिया, वरी 144 खे 3 सां ज़रब करिणो आहे। 4 3 12, 1 मथे वियो, 4 3 12 ऐं 1 13, 1 मथे वियो, 1 3 3 ऐं 1 4। हाणे 432 अची विया। हाणे तव्हांजो सुवाल इहो आहे त मिंट थींदा या सेकेंड? त ऑब्वियसली सेकेंड थींदा। कीअं ख़बर पई? त जेका असांखे हे 48 72 ऐं 108 मिलियल हुया, इहे सभु जा सभु छा हुया? सेकेंड। त असांजो जवाब बि छा में ईंदो? सेकेंड्स में। हाणे इहे थी विया 432 सेकेंड। हाणे असां हिनखे यूटिलाइज़ कीअं कंदासीं? असां चवंदासीं 7 7, हे कलाक आहिनि, हे मिनट्स आहिनि। हिते यानी कि हे अञा हितो सेकेंड बि लिखूंसि था। हिते सभु गॾु वॻा हुया। हाणे 432 सेकेंड आहिनि, असां हिनखे मिंटनि में कन्वर्ट कंदासीं। असांखे ख़बर आहे त जेको आहे सो 60 मिंट थींदा आहिनि। हाणे हे सेकेंड आहिनि न, हिन जो मतिलबु आहे 60 सेकेंड पवंदा आहिनि घणनि में? 1 मिंट में। हिन ईअं खणी चऊं त जिते 60 सेकेंड हूंदा उते असां 1 मिंट चवंदासीं। हाणे ॾिसो 1 6 6 2 6 12 3 6 18 4 6 24 5 6 3 6 6 36 7 6 42। इन जो मतिलबु आहे 420 सेकेंड असां अलॻि कंदासीं त उहे थी वेंदा 7 मिंट। ठीकु आहे। हाणे असां हिननि खां अॻिते अञा छो न कयोसीं? छो जो पोइ हिते बचा 12 सेकेंड, यानी मिंट पूरो न पियो ठहे। सो इन करे 12 सेकेंड बचा। इन करे असां चवंदासीं 7 मिंट ऐं हे सॉरी 7 कलाक, हे आवर्स आहिनि। ऐं उनखां पोइ हिते घणा थी वेंदा? 7 मिंट, हे मिनट्स आहिनि। ऐं उनखां पोइ 12 सेकेंड, हे 12 छा आहिनि? सेकेंड्स आहिनि। हाणे हिन टाइम ते वरी 3 घंट गॾु वजंदा। तव्हां जेकॾहिं कैलकुलेशन कंदो एक्ज़ैक्टली 7 मिंट 7 कलाक 7 मिंट ऐं 12 सेकेंडनि ते 3 गॾु वॼंदा। यानी हिन मां 430 मां असां छा कयोसीं? 420 सेकेंड अलॻि कयासीं ऐं 12 सेकेंड अलॻि कयासीं। हिननि खे मिनट में कन्वर्ट कयोसीं त 7 मिंट ठही विया ऐं बाक़ी हिननि खे सेकेंड में रहंदोसीं, छो जो 60 पूरा न पिया थियनि। ठीकु आहे। या ईअं खणी चओ, ॾिसो हिनखे असां 60 सां डिवाइड कयोसीं, 0 0 खां कटिजी वियो, 6 जो खोड़ो हिन ते 7 दफ़ा, हाणे 7 मिनट्स में अची वियो। कीअं सेकेंडनि खे मिंट में कन्वर्ट कबो आहे? जेतिरा बि सेकेंड ॾिनल हुजनि उनखे 60 सां डिवाइड कंदासीं। मिसाल था वठूं, हे हुया 420, मिसाल वठूं था जेकॾहिं हिते हुजनि 360, त असां छा कयूं? 0 0 खां कटिजी वञे, 6 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, हिन ते 6 दफ़ा। हाणे हिन जो मतिलबु आहे 360 सेकेंड बराबरि थींदा घणनि जे? 6 मिंटनि जे। हितां कन्वर्ट करणु सेखारियां पियो। जेकॾहिं सेकेंड्स मां मिनट में कन्वर्ट करिणो आहे त असां छा कंदा आहियूं? 60 सां डिवाइड कंदा आहियूं त असांखे मिनट्स मिली वेंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे अचूं था पंहिंजे हिन टॉपिक ते। त जिथे बि तव्हांखे 3 शयूं या 4 शयूं मिलनि, जीअं तव्हांखे हिकिड़ो पेंसिलुनि वारो हुयो, हिकिड़ी मां टेस्ट शेयर कई आहे, हुन में छा हुयो? पेंसिलियूं जेके आहिनि सो उन सां गॾु मिसाल 8 पेंसिलियूं ऐं उन सां गॾु 5 रबड़। हाणे चए थो केतिरा असां पैकेट वठूं जो जिते पेंसिलियूं ऐं रबड़ गॾु थियनि? हिन जी LCM वठंदो। ठीकु आहे, तव्हांखे जवाबु अची वेंदो। आई होप तव्हांजो हाणे क्वेश्चन नंबर 6 सॉल्व थी हूंदो। ऐं इन टाइप जो पेपर में जेकॾहिं कोई बि ॿियो क्वेश्चन ईंदो त तव्हां आराम सां सॉल्व करे वेंदो। हाणे हिन में ॾिसो खीर जो घटि में घटि तइदादु लीटरनि जो ॿुधायो आहे। ॾिसो घटि में घटि जो मतिलबु आहे हिते LCM निकिरंदी।
ठीकु आहे। हाणे ॾिसो हिते ॾिसो नंढो में नंढो अदद ॿुधायो। हाणे नंढे में नंढे जो मतिलबु छा आहे, हिते बि छा निकिरंदी LCM। हिते 3 या 4 शयूं गॾु थियण जी ॻाल्हि थी आहे, अॻिते हली किथे गॾु थींदियूं, हिते बि LCM। हिकिड़े कमरे जी ड्रैग वेकर ऐं ऊचाई ॿुधायल आहे, चए थो डिघे में डिघी पटी जी माप। ॾिसो डिघे में डिघो लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे, माना हिते छा थी वेंदो HCF। तव्हांखे मां एक्सप्लेन करे आहियां, वॾो में वॾो, डिघो में डिघो, घणो में घणो लफ़्ज़ हुजे त HCF। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां बाक़ी तव्हां सभिनी में ॾिसंदो। हाणे हे घणा टोटल 9 क्वेश्चन आहिनि, हे तव्हांजा ज़रूरु सॉल्व थियणु खपनि। वॾा चांसिस आहिनि त हिननि मुंहिंजो हिकु क्वेश्चन एनी हाउ ईंदो। ठीकु थी वियो। थैंक यू सो मच, गुड नाइट।